जी बिल्कुल। बदशाह जरा शाह कॉलोनी जे साइमा शेख घर बातुनि जे ज़्यादतनि ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाज करे दायो आहे त घर बाती ज़ोरी ग़लति कमु कराइण लाइ ज़ोर भरींदा गैर मर्दनि सां मिलण जो चवनि था, मना करनि त तशदुद कयो अथनि। पुलिस बि मदद नथी करे। मुंहिंजा घर बाती बाअसरनि खे चई मूंखे हरासा कनि पिया। जिन वटि पनाह वरिती आहे उन्हनि खे बि तंग कयो पियो वञे। मूंखे पंहिंजे घर भातनि पहिरियां ई लातइल्की बि ॾेई छॾी हुई, जंहिंखां पोइ बि मुंहिंजा भाउर बाअसर ऐं रिश्तेदार मूंखे तंग कनि पिया। हालां DSP खे दरख़्वास्त बि ॾिनी आहे, पर हिन महिल ताईं मूंखे तहफ़ुज़ न मिलियो आहे। हाणे मूंखे पंहिंजे माइटनि मां जान जो ख़तरो आहे। अगरि मूंखे ऐं मुंहिंजे जिन मूंखे पनाह ॾिनी आहे उन्हनि खे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार मुंहिंजा रिश्तेदार हूंदा। माइटनि मूंखे मारण जी कोशिशि कई, टंग बि भञी छॾी अचनि। हाणे हलण खां बि लाचार आहियां। मूंखे कंहिं बि अॻवा नाहे कयो। ग़लति अफ़वाह हलाए घर बातुनि मार कुट करे घर मां निकाले ॾिनी हुई। हाणे पुलिस ऐं मीडिया ते चवनि था त साइमा अॻवा थी वई आहे। हिकु ड्रामो कयो अथनि। मूंखे कंहिं बि अॻवा नाहे कयो। आउं पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां पंहिंजे पाड़े वारनि वटि रिहाइश इख़्तियार कई आहे। हिन IG सिंध DIG दरबार SSP मटियारी वसारनि खां तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे। कैमरामैन आज़ान समूह सां गॾु मुस्तक़ीम समूह, इबरत न्यूज़ बदशाह।